नमस्कार। सिंधु सागर जे सिंधु चैनल में मां सुरेश कमलानी अवां सभिनीनि जी दिली आज़िया थो कयां। अॼु ॾाढे ख़ुशी जी ॻाल्हि आहे कि असां सां गॾु प्रोफेसर डॉक्टर हासू दादनानी जेके सम्राट पृथ्वीराज चौहान राजकीय महाविद्यालय अजमेर में सिंधी विभाग जा विभागाध्यक्ष ऐं उन खां पोइ उतां जा प्राचार्य ऐं प्रिंसिपल थी करे रिटायर थिया आहिनि। असां सां गॾु आहिनि। सालनि जा साल हिननि कॉलेज में ॿारनि खे अंडर ग्रेजुएशन में एंड पोस्ट ग्रेजुएशन में सिंधी सब्जेक्ट पढ़ायो आहे। असां अॼु जो नट सुवाल खणी आया आहियूं त ॿारनि खे सिंधी उपन्यास जे बारे में थोरी सी ॼाण ॾियो। सर, मां अर्ज़ु कंदुसि त सिंधी उपन्यास जो जेको इतिहास आहे उन जे बारे में असांजे ॿारनि खे थोरी सी ॼाण ॾियो। जी, मां सभ खां पहिरीं ॼाण इहा ॾियणु चाहियां त उपन्यास बि असांजे साहित्य जी ऐं साहित्य में नसुर जी हिकिड़ी शाख आहे। असां सभिनी खे इहे बख़ूबी ॼाण आहे त साहित्य जूं मुख्य तरह ॿ शाखूं थियनि थियूं, नज़ुम ऐं नसुर। नसुर में कहाणी, उपन्यास, नाटक, मज़मून, तनक़ीद वग़ैरह सिन्फ़ूं जेके अचनि थियूं। उपन्यास खे जेको आहे नाविल बि चवंदा आहियूं असां। सिंधी जेको वर्ड जेकॾहिं चइजे उपन्यास जो को अलॻि सां ख़लकियो वियो न आहे। अक्सर नाविल ऐं उपन्यास जे नाले सां ई सिंधीअ में बि मरवस थियो आहे। ऐं नाविल जेकॾहिं चइजे त हिकिड़ो अंग्रेज़ी वर्ड आहे जंहिंजी माना ई आहे जेको आहे नाविल, न्यूनेस, स्ट्रेंजनेस, यानी नित नओं लॻे ऐं अजीब लॻे। नाविल वर्ड जेको आहे उहो लैटिन भाषा जे नावलास मां निकितल आहे। उन जो पोइ जॾहिं सही रूप ज़ाहिर कयो वियो, नाविल ते आंदो वियो। अॼु नाविल जे नाले सां प्रचलित आहे इहो अखर ऐं तमामु हिकिड़ो दाइरो उन जो आहे, वॾो आहे। विद्वाननि अलॻि अलॻि राय ॾिना आहिनि। मां तव्हांखे मुख़्तसिर में इहो ॿुधाइणु चाहियां, कहाणीअ जे बारे में चयो वेंदो आहे त जीवन जो हिकिड़ो अंश, हिकिड़ो जेको भाग आहे उहो कहाणी आहे, पर नाविल में इंसान जी समूरी जीवत समायल आहे। तव्हां जेके बि हायर एजुकेशन जा शागिर्द आहियो, चाहे पोस्ट ग्रेजुएशन जा आहियो, ग्रेजुएशन जा आहियो, या जेके सिविल सर्विसिस वग़ैरह में ॿार अपीयर थियनि था, त उन्हनि जे ॼाण जे लाइ मां इहो ॿुधाइणु चाहियां त नाविल जो जेको दाइरो आहे उहो तमामु विस्तृत आहे। पहिरीं ॻाल्हि त नाविल जेको आहे उहो हिकिड़ो त नवाण, अॼु खां 50 साल अॻु जो बि जेकॾहिं नाविल असां खणी ॾिसूं ऐं अॼु जे हिन दौर में, हिन युग में असां पढ़ूं त असांखे लॻे त वाक़ई अॼु बि उहे ॻाल्हियूं असांजे लाइ आदर्श आहिनि, असांजे लाइ उहे सही आहिनि ऐं असांखे अॼु बि उहे नयूं भासनि थियूं। पर के अहिड़ा नाविल आहिनि जेके जिन ते जॾहिं आलोचना कई वेंदी आहे, समालोचना, क्रिटिसिज़म कई वेंदी आहे, त ईअं महसूसु थींदो आहे त उहे नावलिस्ट जेके आहिनि उन पंहिंजी जेके नाविलनि जूं खूबियूं आहिनि, जेके उन जा पैरामीटर्स आहिनि, उन जे अनुसार उन्हनि न निभायो आहे, पूरी तरह सां न निभाए सघिया आहिनि, जो अॼु उहे नाविल हिन युग में असां उन्हनि खे जेको आहे पासीरा करे सघूं था। पर ख़ासि जेका मुख्य वस्फ़ आहे, मुख्य जेका खूबी आहे नाविल जी, त नाविल में उहा जेका ॼाण हुअणु घुरिजे, जेको असांजा शागिर्द हुजनि, केर बि हुजे, नई पीढ़ीअ जा हुजनि, हायर एजुकेशन जा विद्यार्थी हुजनि, उन्हनि खे लॻे त हीउ नावलिस्ट जेको आहे उन बाक़ाइदा जेके नाविल जा सिद्धांत आहिनि, नाविल जा तत्व आहिनि, उन्हनि सां उन्हनि बख़ूबी निभायो आहे। जी, असां यूपीएससी जा जेके सिंधी सिलेबस आहे उन जे नावल ते ई वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी। त इन में 2 नाविल आहिनि, हिकु गोविंद मालीअ जो पखी ॾांहुं वरण खां विछे ऐं ॿियो कृष्ण खटवाणीअ जो 7 ॾींहं। त घणो करे यूपीएससी सुवाल पुछंदी आहे त इन जी अदबी कथ कयो, त ॿार उनखे अदबी कथ में कीअं जेको आहे कनि। बिल्कुलु, हिकिड़ी ॻाल्हि मां इहा ॼाण ॾियां, हाणे अदबी कथ जा जेके अलॻि अलॻि वर्ड्स आहिनि, हिकिड़ो अदबी कथ असां चवंदा आहियूं, हिकिड़ो समालोचना बि चवंदा आहियूं, तनक़ीद बि असां चवंदा आहियूं। त उन ते घणा जेके शागिर्द आहिनि उहो मूं अक्सर ॾिठो आहे मुंझी पवंदा आहिनि। त शायदि तनक़ीद अखर अचे त उन जो अलॻि थियो, ओख ॾोख बि चइबो आहे। त जेकॾहिं ओख ॾोख अचे, हिकिड़ी ॻाल्हि क्लियर कट मां चवां, छा थींदो आहे क्वेश्चन पेपर्स में जेके बि पेपर राइटर आहिनि उन्हनि जो
पंहिंजो पंहिंजो नज़रियो थींदो आहे, उन्हनि जी पंहिंजी पंहिंजी लिखणी थींदी आहे, पंहिंजो पंहिंजो तजुर्बो थींदो आहे, त ओख ॾोख अचे, तनक़ीद अचे, समालोचना अचे, अदबी कथ अचे, आलोचना अचे, सभिनी जो मूल मक़सदु जेको आहे उहो साॻियो ई आहे। हाणे इहो क्वेश्चन जेकॾहिं अचे थो कहिड़े नमूने में हल कजे, मां इहा ॿारनि खे सलाह ॾींदो आहियां, ख़ासि करे हायर एजुकेशन जा जेके ग्रेजुएशन लेवल ताईं, त ठीकु आहे, उनखे तव्हां उन्हनि जे तत्वनि जे आधार ते जेके तमामु असां 6 तत्व पढ़ंदा आहियूं, कथा वस्तु, प्लाट, कहाणी, गुफ़्तगू, वातावरण, त इहे जेके 6 असां तत्व पढ़ंदा आहियूं भई उन जे आधार ते। पर मुंहिंजो जेको नज़रियो आहे, मां जेको ॿारनि खे सलाह ॾींदो आहियां, त हायर एजुकेशन में ऐं सिविल सर्विसिस जा जॾहिं असां पेपर अटैम्प कंदा आहियूं, त उन में हरूभरू इन्हनि तत्वनि जे ॾियण जी ज़रूरत न आहे। सिधो सिधो मां तव्हांखे ॿुधायां त हीअ जेके 2 नावल आहिनि, पखीअड़ा वलड़ खां विछुड़िया, उहो असांजो सिंधी अदीब जेके श्री गोबिंद माली साहिबु आहिनि, उन्हनि खे असां सिंधी नावल सम्राट जो बि लक़ब मिलियल आहे। तमामु घणा उन्हनि सिंधीअ में असलूका नावल लिखिया आहिनि। त इहो जेको नावल आहे गोबिंद मालीअ जे हवाले सां जेकॾहिं असां चऊं, ऐं ॿियो विरहाङे जो जेको उन में दर्दु समायल आहे, जेको विरहाङो थियो, विरहाङे में सिंधी जेके थुॾिया, हिंदुस्तान जे अलॻि अलॻि असां प्रांतुनि में आयासीं, जेको टाइटल आहे उनवान सां ई असां तव्हां ॾिसो त पखीअड़ा वलड़ खां विछुड़िया, पंहिंजे वतन खां विछुड़िया, त उहो जेको दर्दु उन में समायल आहे, पहिरीं पहिरीं तव्हां मां स्टूडेंट्स खे इहो रायो ॾियां त हीउ नावल तव्हां रीडिंग करे वठो, हिकु दफ़ो 2 दफ़ा। उन में हिकिड़ो तरीक़ो आहे, जेके उन जा कैरेक्टर्स आहिनि, उन जा पात्र आहिनि, उन्हनि जा तव्हां नाला लिखी वठो। कुझु अहिड़ियूं पॉइंट्स ईंदियूं आहिनि जेके असां हवाला बि चवंदा आहियूं, रेफरेंसिस चवंदा आहियूं, उहे हवाला तव्हां पंहिंजे डायरीअ ते, पंहिंजे कॉपीअ ते नोट करे वठो, त उन सां तव्हांखे उन नावल जो सॼो कॉन्सेप्ट क्लियर थी वेंदो। विच विच में के अहिड़ा अखर वग़ैरह बि अचनि था, ॾुखिया अखर आहिनि, किथे किथे इस्तलाह ऐं पहाकनि जी, इहो हिकिड़ो ध्यानु ॾिजो। हर नावल में हर जेका असांजी तख़लीक़ आहे, हर रचना आहे, उन रचना में इस्तलाह ऐं पहाकनि जो बि इस्तेमालु थियलु हूंदो आहे, ऐं हर लेखक कंदो आहे, ऐं इहा लेखक जी कामयाबी आहे। छाकाणि इस्तलाह ऐं पहाका असांजे भाषा जा ज़ेवर आहिनि, असांजे भाषा जा गहणा आहिनि, अलंकार आहिनि, जंहिंजो नालो ई आहे हिकिड़ो अलंकार। त उहे जेकॾहिं कंहिं भाषा में, कंहिं नावल में, कंहिं कहाणीअ में, कंहिं बि रचना में हूंदा, त उहो तमामु उन रचना जो जेको लुक आहे, उन रचना जी सूंहं वधी वेंदी आहे। जहिड़े नमूने आम चवणी आहे, ज़ेवर असां पाईंदा आहियूं त उन्हनि ज़ेवरनि सां इंसान जे बदन जी सूंहं वधी वेंदी आहे। उहो ई नमूनो आहे असांजे साहित्य में, भाषा में ऐं इन्हनि में। ऐं ॿी ॻाल्हि हिकिड़ी मां तव्हांखे ॿुधायां त भाषा में असां चवंदा आहियूं माल ऐं रुमाल, भाषा ऐं साहित्य में मैटर एंड फॉर्म। जी, मैटर माना मवाद, ऐं फॉर्म माना हाउ टू प्रेज़ेंट, हैत जंहिंखे चवंदा आहियूं, हैत, मवाद ऐं हैत, यानी प्रेज़ेंटेशन जो तरीक़ो। त इहो मां हिकिड़ो तमामु सुठो ॿारनि खे मिसाल सम्झाईंदो आहियां, भई असां वटि तमामु हिकिड़े सुठे ऊचे हलवाईअ जी मिठाई हुजे, 1000-2000 किलो वारी मिठाई हुजे, महिमान असां वटि अचे, असां उन जे अॻियां सर्व कयूं, पर वरी प्लेट अहिड़ी गंदी हुजे, मेरी गंदी, उन जे मथां मच्छर वेठल हुजनि, मक्खियूं वेठल हुजनि, ऐं उन प्लेट में असां उहा ऊची मिठाई सर्व कयूं, त उन मिठाईअ जो सॼो लुक, उन मिठाई जो सॼी जेका लिज़त आहे, उहा सॼी ख़तमु थी वेंदी, ऐं उहा मिठाई असांखे ॼण फिकी लॻंदी, महिमान जे अॻियां बिल्कुलु फिकी लॻंदी। पर उहा ई मिठाई जेकॾहिं आहे, भले 200 रुपए किलो वारी बि आहे, पर प्रेज़ेंट जेको करण जो तरीक़ो आहे, कंहिंजे अॻियां असां पेश कयूं, तमामु सुहिणी सुठी प्लेट रैपर सां ढकियल हुजे, सुठे रुमाल सां ढकियल हुजे, ऐं उहो असां उन जे अॻियां पेश कयूं, त उन प्रेज़ेंटेशन जो जेको तरीक़ो उहो पंहिंजो पाण में वधी वेंदो। त अहिड़े नमूने में भाषा ऐं साहित्य में इहा ॻाल्हि ध्यान में रखणु जोगी आहे त प्रेज़ेंटेशन वर्ड्स। मुंहिंजो गुरु चवंदो हो, डॉक्टर बद्री प्रसाद पंचोली मुंहिंजे रिसर्च गुरु हुआ, उहे इहे चवंदा हुआ त भाषा ऐं शैली जेके बि ॿार पढ़नि था, जेके भाषा जा शागिर्द आहिनि, जेके साहित्य जा विद्यार्थी आहिनि, उन्हनि सभिनी में आहे, पर रुगो जेको प्रेज़ेंटेशन जो तरीक़ो आहे उहो सभिनी जो अलॻि अलॻि आहे। अॼु असां अपीयर थींदा आहियूं लैंग्वेज में, चाहे अंग्रेजी भाषा हुजे, सिंधी भाषा हुजे, हिंदी हुजे, संस्कृत हुजे, काई बि भाषा हुजे, मार्क्स डिवीज़न असां ॾिसंदा आहियूं, को ॿार 85% 90 ताईं बि स्कोर करे वेंदो आहे, ऐं को ॿार 30-35 36 खणण जे लाइ मोहताज थी वेंदो आहे। छो थींदो आहे? कारण ई उहा उहो प्रेज़ेंटेशन।
सिविल सर्विसिस में बि ॿार जॾहिं इहो कोट कंदा आहिनि दाऊं कंदा आहिनि भई असां ॿिन्ही दोस्तनि महिनत त साॻी कईसीं, पोइ हुन जूं जेको आहे 45% आयूं आहिनि मुंहिंजूं ऐं साम्हूं वारे जूं 60% आयूं आहिनि, 70% आयूं आहिनि। त इहो जेको हिकिड़ो प्रेज़ेंटेशन जो तरीक़ो आहे, उहो ज़रूरी मटीरियल सभिनी नोट्स टीचर तव्हांखे क्लास में साॻा ॾींदो, साॻा तव्हां वटि बुक्स अवेलेबल आहिनि, साॻियो तव्हां वटि मटीरियल मवाद अवेलेबल आहे, पर प्रेज़ेंटेशन में ॿार जेके आहिनि उहे रहिजी वेंदा आहिनि। त इन करे इन ॻाल्हि जो ध्यानु असांखे तमामु ज़रूरी रखिणो आहे त असां जेको लिटरेचर सां वाबस्तु मैटर आहे उनखे असां कहिड़े नमूने में अटैम्प्ट कयूं। तव्हां साईं ॾाढो सुठो ॿुधायो ॿारनि खे कि ओख ॾोख अदबी कथ आलोचना समालोचना जॾहिं सुवाल में अचनि था त ॿारनि खे कीअं अटेंड करणु घुरिजे। ईअं ई कुझु हवाला ॾेई करे रेफरेंसिस ॾेई करे ॿुधाईंदा आहिनि त हिन ते पंहिंजी वीचार रखो या हवाला ॾेई करे सम्झायो। जीअं 7 ॾींहं आहे, 7 ॾींहं कृष्ण खटवाणीअ जो मां हिकु हवालो जीअं तव्हां खां पुछणु चाहियां त इनखे ॿार कीअं अटेंड कनि। जीअं आहे पाणीअ मथां किनारनि ते बीठल वण झुकियल हूंदा हुआ, उन्हनि जा पाछा पाणीअ में अजीब भासंदा हुआ। हिकु त इहो हवालो आहे। ऐं ॿियो हवालो जीअं आहे संदसि अंदर में के लिकल ताक़तूं हूंदियूं आहिनि जंहिंखेसि छिके वेंदियूं आहिनि, इंसानु पंहिंजो मालिक पाण न आहे। हाणे इहो जेको आहे हिन में 7 ॾींहं में कृष्ण खटवाणी ते बि आहे। हा, इहो मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां त हवालो कहिड़ी बि विधा जो हुजे, जी चाहे नावल जो हुजे, मज़मून जो हुजे, पोइट्रीअ जो हुजे या कहाणीअ जो हुजे, कंहिं बि विधा जो जेकॾहिं हवालो हुजे त उनखे एक्सप्लेन करण जे लाइ काफ़ी ॿार जेके आहिनि ग़लती इहा कंदा आहिनि त सिधो सिधो उनखे लिखंदा वेंदा आहिनि। हिन जा 2 तरीक़ा आहिनि। हवाले जो मतिलबु आहे जंहिंखे असां चऊं था रेफरेंस, हिंदीअ में असां चवंदा आहियूं संदर्भ व्याख्या। त उन में संदर्भ व्याख्या जॾहिं अचे थो त पहिरीं जेके ई 2 सिटियूं पढ़ियूं वयूं 7 ॾींहं जे नावलनि जे हवाले में, त उन में उन्हनि सिटुनि खे तव्हां एक्सप्लेन कंदव त पहिरियां 2-3 अखर जॾहिं हवालो शुरू थिए थो डैश डैश डैश, उन खां पोइ लास्ट जा जेके 2-4 अखर जिते हवालो ख़तमु थिए थो, उहे तव्हां पंहिंजे आंसर बुक ते लिखी करे उन खां पोइ असांखे एक्सप्लेन करिणो आहे। पहिरीं एक्सप्लेन करिणो आहे। हाणे हवाला छाकाणि तमामु तव्हांखे ओॾीमहिल मां सम्झां थो कंहिं बि एग्ज़ाम जे पैटर्न में इहो न ईंदो आहे त भई तव्हांखे डायरेक्ट नज़र अची वञे त हीउ 7 ॾींहं मां आहे या पखीअरा वलर खां विछड़िया मां आहे या कहाणियुनि मां आहे या कविता मां आहे। छाकाणि हवालनि जो हिकिड़ो कॉमन क्वेश्चन हूंदो आहे सभिनी में, MA में, ग्रेजुएशन में, चाहे सिविल सर्विसिस में या ॿियनि कॉम्पिटिटिव एग्ज़ाम्स में, सभिनी में हिकिड़ो ई तरीक़ो आहे भई हेठियनि मां के बि 2, 4, 5 हवाला तव्हां सम्झायो। 6-8 हवाला हूंदा आहिनि उन्हनि मां। हाणे उन में तव्हांखे मुंझारो इहो थींदो आहे ओॾीमहिल असांखे यकीन न हूंदो आहे त हीअ लाइनूं कहिड़े किताब मां वरितल आहिनि। पहिरीं ॻाल्हि इहा। ऐं ॿियो जेको आहे तरीक़ो जेको आहे, पहिरीं तव्हांखे कॉन्फिडेंस अची वञे त हीअ हवालो मुंहिंजो फलाणे किताब मां आहे। जेके हींअर जे 2 सिटूं पढ़ी वयूं, भई 7 ॾींहं नावल मां तव्हांखे ख़बर पइजी वञे ऐं तव्हां बिल्कुलु 100% कंफर्म आहियो त 7 ॾींहं मां ई आहे, त तव्हां पहिरीं मथां लिखंदा त हीअ सिटूं असांजे दर्सी किताब 7 ॾींहं नावल मां वरितल आहिनि, जिन जा लेखक श्री कृष्ण खटवाणी आहिनि। उन खां पोइ जेके हवाले जूं 2 सिटूं तव्हांखे अचनि थियूं, उन्हनि सिटुनि जे आधारित तव्हां पढ़ंदव, उन्हनि सिटुनि खे बिल्कुलु गहराई सां तव्हां ॾिसो पढ़ो त उहे कंहिंसां लिंक रखनि थियूं। छाकाणि हवालो जेको ॾिबो आहे रेफरेंस असां चवंदा आहियूं हिस्ट्री, हिकु तरह सां उहो इतिहास आहे, हिस्ट्री आहे। उन में तव्हांखे पहिरीं बि वञिणो पवंदो उन खां अॻियां भई कहिड़े कैरेक्टर इहे चयूं आहिनि, कंहिंखे चयूं आहिनि, कंहिंजे हवाले में चयूं आहिनि, छो चयूं आहिनि, पिंच कंदड़ आहिनि, दिलि खे चुभंदड़ आहिनि, दिलि खे ख़ुशी ॾींदड़ आहिनि। माना जेका बि उन्हनि लाइनुनि में अर्थ हुजे उहो असांखे भावार्थ सम्झाइणो आहे। ऐं 2 माना हुजे। पोइट्रीअ में असां चवंदा आहियूं न हिकिड़ी अंदरी माना ॿाहिरीं माना। ॿाहिरीं माना उहा थी वई शाब्दिक, लफ़्ज़नि जी माना, भई उन्हनि लफ़्ज़नि जो अर्थ छा आहे, उन्हनि जी माना छा आहे, अंदरां शाह साहिबु छा थो सम्झाइणु चाहे, सामी छा थो सम्झाइणु चाहे, बेवस छा थो सम्झाइणु चाहे, उहो उन्हनि सिटुनि ते आधारित उहा ॻाल्हि थींदी आहे। त हवाले लिखण जो हिकिड़ो बेस्ट तव्हांखे तरीक़ो इहो ई आहे। अच्छा, ॿियो जेकॾहिं हाणे बाई द वे असांखे हिकिड़ो इहो थो थिए, तव्हां चवंदव भई असां 100% कंफर्म न आहियूं, तव्हांखे 4 हवाला करणा आहिनि, चइनि मां 2 ते 3 ते तव्हांजो कंफर्म रहियो आहे त हीउ फलाणे किताब मां आहे, फलाणो हिन जो लेखक आहे या शाइर आहे, बाक़ी सम्झो 1-2 त उहो तव्हांखे दुके ते लिखिणो न आहे। मां उन में ॿारनि खे इहो सलाह ॾींदो आहियां त
त उन में तव्हां हिकिड़ो कॉमन लैंग्वेज करे वञो, माना उहा असां ईअं चवंदासीं उहा का तव्हांजे लाइ चीटिंग वीटिंग न आहे, कॉमन लैंग्वेज इहा करे वञो। तव्हां हवालो इहो कयो भई नसुर ऐं नज़ुम इहो त तव्हांखे पतो पइजी वेंदो त हीउ नसुर वारे पोर्शन मां आहे या नज़्म वारे पोर्शन मां आहे, त उहो तव्हां कंफर्म करे रुगो लिखंदा भई हीउ जेको हवालो आहे उन में कैरेक्टर फलाणो या उहो कैरेक्टर बि जेकॾहिं तव्हांखे नथो अचे त उन्हनि सिटुनि खे तव्हां सिर्फ़ु एक्सप्लेन करे वञो त भई हिननि सिटुनि में हीउ मतिलबु आहे। ऐं ॿियो जेका ॻाल्हि मूं तव्हांखे ॿुधाई लैंग्वेज जी, लैंग्वेज ऐं लिटरेचर में पंहिंजा भाव पंहिंजी मौलिकता हुअणु तमामु ज़रूरी आहे। को बि कमु असां कंदा आहियूं, रिसर्च वर्क बि असां कंदा आहियूं त उन में चवंदा आहियूं भई किताबनि जो सहारो वठंदा आहियूं, भले किताब उहे पढ़ी करे पर मौलिकता पंहिंजी रखिजे, जंहिंखे असां चवंदा आहियूं ओरिजिनलिटी, असलियत जेका असांखे उन भाषा में बिल्कुलु पंहिंजा राया तव्हांखे उन में नज़र अचणु घुरिजनि बख़ूबी, त असां जेको लिखी रहिया आहियूं उहो तव्हांखे पंहिंजे मन जी बि तसली थींदी। ऐं ॿियो जेका ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाई अलंकारनि जी, पहाकनि इस्लाम जी, हाणे उहो बि बिल्कुलु ठहकंदड़ ऐं उन भाषा ते, उन लैंग्वेज ते, उन सेंटेंस ते, उन जुमिले ते उहो ठहकंदड़ हुजे, उहे तव्हां इस्लाह ऐं पहाका पंहिंजो बि जेकॾहिं तव्हांखे ओॾी महिल थॾे ते यादि अची वञे भई हिन सां इहा ॻाल्हि ठहकंदड़ आहे, जेकॾहिं मूं तव्हांखे माल ऐं रुमाल वारी ॻाल्हि ॿुधाई जेॾी महिल त उन सां जे पहाको ठहके थो त भई सुरमो हर को पाए अख अख जो फेर, त ओॾी महिल जीअं भई हर कंहिंखे सुरमो पाइणु ईंदो आहे पर अख अख जो फेर सां मतिलबु आहे पाइण जो तरीक़ो अलॻि थींदो आहे। किन जूं अखियूं ओॾी महिल तमामु सुहिणियूं अट्रैक्ट मोहींदड़ वणंदड़ हूंदियूं आहिनि भई हिन वाह जो हिन पंहिंजो पाण खे सुरमो पातो आहे, ऐं कंहिंजो वरी अहिड़ो लॻंदो आहे जो जेका हुनजी फेस हूंदो उहो बि बदसूरत लॻंदो। त इन करे इन ॻाल्हि जो लैंग्वेज में तव्हांखे ध्यानु रखिणो आहे त कहिड़े नमूने में हाणे इन सां ठहकंदड़ घणेई पहाका जे चवंदा आहिनि न की अन मां ॾुथ कनि के ॾुथ मां अन कनि, अटो साॻियो ई आहे, कणिक जो अटो साॻियो आहे पर फुल्के पचाइण जो तरीक़ो बि असां ॾिसंदा आहियूं। किन लेडीज़ जो फुल्को असांखे हिक जी ज़रूरत हूंदी आहे, ॾेढ खाई वेंदासीं, ॿ बि खाई वेंदासीं, ऐं को वरी अहिड़ो फुल्को असांजे साम्हूं पकल अची वञे थो हिक जी ज़रूरत हुजे अधु बि न खाई सघूं। त इहो हिकिड़ो भाषा शैलीअ जो हिकिड़ो तमामु सुठो सुहिणो तरीक़ो आहे तव्हांजे हथनि में, तव्हां पंहिंजे भाषा खे, इहो मां ॿारनि खे चवंदो आहियां त लिटरेचर ऐं लैंग्वेज में ईअं न आहे, घणनि ॿारनि खे इम्प्रेशन हूंदो आहे भई असां पेज भरे अचूं, मां त 40 पेज कॉपी आहे भरे आयुसि त बि मूंखे मार्कूं घटि आयूं। 40 न वरी 4 लिखो पर सुठो लिखो, सुठो लिखो, चवण जो मतिलबु इहो आहे। चवण में बिल्कुलु तुज़ मतिलबु भावार्थ तव्हांजो चइनि लाइनुनि में हवाले सां सॉरी मतिलबु न आहे त तव्हां हवालो जेको आहे उहो फुल पेज भरे अचो, 2 पेज भरे अचो, पर तुज़ बि लिखींदा त तव्हांजो उन सां सार्थक मतिलबु निकिरी वेंदो। ईअं ई मां पखिड़ा वरण खां पिछड़ा जॾहिं पढ़ियो पिए त मूंखे गोविंद माली साहिब जे उपन्यास में ही लाइनूं लॻियूं की केॾी महिल असां वटि रेफरेंस में अची सघनि थी पियूं, जीअं कीअं न गिदरा ऐं हिंदाणा मोरियूं ऐं कणिक जा आंबू खाईंदो आहे, हुनजी ज़ाल जीनत बि असांजी केॾी न ख़ातिरदारी कंदी आहे, इहे ॻह बि त जीनत जा ई आहिनि। ही हवाले में हिन सिंधी अखर सुठा यूज़ कया आहिनि, कणिक जा आंबू अखर ॾाढो घटि इस्तेमालु थींदो आहे जेको गोविंद माली साहिब हिन नॉवल में कयो आहे। ऐं ॿियो हवालो जेको मूंखे सुठो लॻो जंहिंमें हुनजी भाषा बि आहे ऐं कुझु अखर आहिनि जिन खे असांखे सम्झणु घुरिजे। ॻोठ ऐं राज महाजन जो वॾेरो अहमद शाह हो, पर पाथारीदारनि जो सिरमौर ऐं शाह बादशाह हो, अहमद शाह जी शाही बि घणे भाङे नवाब शाह जे नवाबीअ ते बीठल हुई। ही ॿ जेके रेफरेंसिस आहिनि, हवाला आहिनि, उन्हनि जे बारे में तव्हां थोरी सी ॿारनि खे ॿुधाईंदा। इन में मां तव्हांखे ॼाण ॾियां त हीअ जेके हवाला आहिनि, हवालो कहिड़ो बि मूं तव्हांखे ॿुधायां उहो हिक ॿिए सां लिंक हूंदो आहे, उन्हनि जो हिक ॿिए सां ॻंढियल हूंदा आहिनि भाषा में। त हीअ जेके हवाला, हिकिड़ो पहिरियों जेको हवालो हो जंहिंमें हुनजी महिमान निवाज़ीअ ते वर्णन कयल हो, हाणे उहो तव्हांखे पंहिंजे वर्ड्स में ठाहिणो आहे त भई जॾहिं बि असां हुन वटि वेंदासीं इब्राहिम वटि त कहिड़े नमूने में उहो असांजी महिमान निवाज़ी ख़ातिरदारी कंदो, उन टाइम ते मूरियूं छायूं गिदरा हिंदाणो माना छाई जंहिंखे असां तरबूज चवंदा आहियूं, उहे असांखे कटे खाराईंदो, त उन जे महिमान निवाज़ी हो। त इन में तव्हां पंहिंजो जेको भावार्थ लिखी सघंदो त भई सिंधियुनि में महिमान निवाज़ी आदि जुगाद खां सिंध खां ई मशहूरु हुई, ऐं पंहिंजे वित अनुसार पंहिंजे हस्तीअ अनुसार जंहिंमें जेका हस्ती हूंदी हुई उहो उनजी महिमान निवाज़ी कंदो आहे। मत पंथ या समाज जो बिल्कुलु कहिड़े बि हुजो,
एतिरे क़दुरु जो अॻे जॾहिं तमामु युग अहिड़ो हूंदो, ॿुधाईंदा भई आदिवासी युग बि जॾहिं हूंदो हो, झंगलनि में रहंदा, बरपटनि में रहंदा, पंहिंजे झूपड़ियुनि जे ॿाहिरां बाहि ॿारे वेचारा छॾींदा हुआ, ग़रीब गुरबा बि। त भई बाहि जो ॿारण रीज़न इहो में लॉजिक ॿुधायूं, को बि राहगीर रस्ते तां भिटकी थो वञे, पंहिंजे रस्ते तां जेको आहे राह भिटकी थो वञे, त बाहि जी रोशनी ॾिसी असां वटि अची आसाए थो थिए। त इहो जेको भाव हो उहो हिननि हवालनि जे मार्फत असां सम्झाए सघूं था। महिरबानी साईं, असांखे ऐं असांजे ॿारनि खे जेको तव्हां ही गाइडेंस ॾिनो आहे, चाहे उहे ग्रेजुएशन जा हुजनि या पोस्ट ग्रेजुएशन जा, या असांजा सिविल सर्विसिस जा ॿार पेपर अटेंड कनि था। छो पेपर अटेंड करण खां पोइ बि ॿारनि खे कुझु लॻंदो आहे, सॼो पढ़ी वेंदा आहिनि, पर उन खां पोइ बि उहो किथे न किथे अटकी पवंदा आहिनि। त असां इहो कीअं कयूं कि तव्हां बिल्कुलु ॿारनि खे सवले तरीक़े सां उन्हनि खे ॿुधायो त असां कहिड़े तरीक़े सां उपन्यास हुजे, चाहे नज़्म हुजे, चाहे कहाणी हुजे, उनखे असां कीअं अटेंड करे सघूं। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी।